अफ़सोसनाक ख़बर वाकिलियूं नगर पार्कर खां। नगर पार्कर वेझो ॻोठ साॾो रस में नीगर पीउ पारां मार कुट करण ते कावड़जी आपघात करे छॾियो आहे। 12 वरहनि जे सोनू पुट मघन कोल्ही बनीअ में बीठल कंडे जे वण में फाहो खाई ज़िंदगीअ जो अंत आंदो आहे। इतलाह मिलण ते पुलिस पहुची लाश अस्पताल खणाई वई आहे, जितां ज़रूरी कार्रवाई खां पोइ लाश वारसनि हवाले कयो आहे। इंतहाई अफ़सोसनाक ख़बर वाकिलियूं पिया नगर पार्कर वेझो ॻोठ साॾू रस में नीगर पीउ पारां मार कुट करण ते कावड़जी आपघात करे छॾियो आहे। 12 वरहनि जे सोनू पुट मघन कोली बनीअ में बीठल कंडीअ जे वण में फाहो खाई ज़िंदगीअ जो अंत आंदो आहे। इतलाह मिलण ते पुलिस पहुची लाश अस्पताल खणाई वई आहे, जितां ज़रूरी कार्रवाई खां पोइ लाश वारसनि हवाले कयो वियो आहे। अफ़सोस जोगी ख़बर अव्हांखे ॾेई रहिया आहियूं। नगर पार्कर वेझो ॻोठ साॾू रस में नीगर पीउ पारां मार कुट करण ते कावड़जी आपघात करे छॾियो आहे। 12 वरहनि जे सोनू पुट मघन कोली बनीअ में बीठल कंडीअ जे वण में फाहो खाई ज़िंदगीअ जो अंत आंदो आहे। इतलाह मिलण ते पुलिस पहुची लाश अस्पताल खणाई वई आहे, जितां ज़रूरी कार्रवाई खां पोइ लाश वारसनि हवाले कयो वियो आहे।